अस्सलामुअलैकुम ख़वातीन हज़रात अब्दुल नबी तव्हां सां मुखातिब आहियां। हिन वक़्तु तव्हां सां संदम ॻोठ राठी जे डैम ते मौजूदु आहियां। एक पुरस्रार ऐं पुरसुकून जॻह आहे जेका सोलीट्यूड ऐं मेडिटेशन जे लाइ इंतहाई बहितरीनु इंतिख़ाब थी सघे थो। आम तौर ते जॾहिं बि ॻोठ हूंदो आहियां त शाम धारे विची महल हिन तरफ़ निकिरी ईंदो आहियां। सो अॼु हिते इंतहाई पुरसुकून ऐं बहितरीनु माहौल हो। हिन माहौल मुंहिंजी जिबिलत ऐं फितरत खे मजबूर कयो त अव्हां सां कुझु ख़्यालनि खे शेयर कजे, अव्हां सां कुझु ख़्यालनि खे वंडिजनि। दोस्तो, इंटरनेशनल सतह ते या बैन अल-अक़वामी सतह ते ॾिठो वञे त हिन वक़्तु जेका इंसान ज़ात आहे पूरी उहा काफ़ी सारनि मसइलनि में उलझियल। हिकु मशहूरु हिस्टोरियन ऐं मुसनिफ़ युवाल नोह हरारी मुताबिक़ हिन वक़्तु इंसान ज़ात जेका आहे पूरी आलमी सतह ते उहा 3 मसइलनि में उलझियल आहे। सभ खां बुनियादी जेका मसइलो आहे उहा टेररिज़म आहे, यानी दहशतगर्दी आहे। दहशतगर्दी जा असां वटि जेके मुख़्तलिफ़ फार्म्स थी सघनि था। एथनिकल दहशतगर्दी थी सघे थी, एथनिकल टेररिज़म थी सघे थो जंहिंखे पाण नस्ली दहशतगर्दी चई सघूं था। अहिड़ी रीति रिलीजियस एक्सट्रीमिज़म या रिलीजियस टेररिज़म थी सघे थो ऐं इन जूं ॿियूं बि मुख़्तलिफ़ फार्म्स थी सघनि थियूं। ऐं ॿिए नंबर ते जेका इंसान ज़ात जे लाइ चैलेंज बनियल मसइलो आहे उहा क्लाइमेट चेंज आहे, यानी मौसमियाती तब्दीली आहे। ऐं अहिड़ी रीति हिकु ॿियो मसइलो आहे जेका इंतहाई बिने घणो बुनियादी हैसियत इख्तियार करे चुको आहे। मुमकिन तौर ते मुस्तक़बिल में बिने घणो शायदि ई सर फ़हिरिस्त बणिजी सघे थो। उहा AI जो थ्रेट आहे, यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस या मसनूई ज़हानत जेका आहे उहा हिन वक़्तु इंसान ज़ात जे लाइ मुमकिन तौर ते अगरचे हिन वक़्तु मसइलो बाक़ाइदे न आहे, लेकिन उनजा कुझु इम्कान ज़ाहिर कया वञनि पिया त माज़ी मुस्तक़बिल क़रीब में उहो इंसान ज़ात जे लाइ मसइलो बणिजी सघे थो। लेकिन असां जेकर इन पंहिंजे मख़सूस 4 कार्नर्स जे अंदरि या इलाइक़ाई सतह ते ॾिसूं त असां जेका मजमूई तौर ते दुनिया जी जेका पेशरफ़्त आहे अॻिते वधण जी, उन खां असां बिल्कुलु पोइते आहियूं। हिते अञा उहो जेका फ्यूडल निज़ाम जा जेके मसाइल हुआ उन्हनि में असां फाथल आहियूं। यानी फ्यूडलिज़म जेका 18वीं सदी जे इख़्तिताम ते आख़िरी ॾहाके में जेका बिल्कुलु यूरोपियन सोसाइटी मां ख़तमु थी चुको, असां हिन वक़्तु बि उन में उलझियल आहियूं। सो फ्यूडल सोसाइटी में औरत खे हमेशह पसे पुश्त रखियो वियो। सोसाइटी में यानी हायरार्किकल सोसाइटी जेका आहे उन में औरत खे पसे पुश्त रखियो वियो, जंहिंजे नतीजे में हिकिड़ो मर्दाना या पेदरशाही निज़ाम जेका उहो वजूद में आयो। लेकिन जागीरदाराना निज़ाम जे ख़तमु थियण खां पोइ ऐं पोस्ट रिनासेंस जेका एज आहे, यानी पोस्ट रिफॉर्मेशन एज आहे, उन में उतां जी औरत खे मुकमल तौर ते हुकूक ॾिना विया, जंहिंजे नतीजे में हू मर्द सां बिल्कुलु हमपल थी करे मुआशिरे में आई ऐं उन पंहिंजो ख़ूब उन कंट्रीब्यूट कयो सोसाइटी जे लाइ, इंसान ज़ात जी भलाई जे लाइ, तरक़ी जे लाइ, जंहिंजे नतीजे में उतां जी औरत अॼु मर्दनि सां हमपल बणिजी चुकी आहे। अच्छा, जहिड़ी रीति मूं अर्ज़ु कयो त हीअ असांजो निज़ाम जेका आहे अञा जागीरदाराना बुनियादनि जे मथां बीठल आहे, बुनियादनि जे मथां उस्तवार थियल आहे। अञा हिते जेका उहा कैपिटलिज़म आहे या जंहिंजो एंटीथीसिस जेका कम्यूनिज़म आहे या सोशलिज़म आहे या लीननिज़म, मुख़्तलिफ़ जेका तरक़ी पसंदि ऐं प्रोग्रेसिव आइडियालॉजीज़ आहिनि उहा अञा ताईं असां वटि परे परे ताईं नज़र न पियूं अचनि। सो इन फ्यूडल जेका निज़ाम आहे उन में ॿिया बि घणा मसइला थी सघनि था, लेकिन हिकिड़ो बुनियादी मसइलो आहे औरत खे पोइते रखियो वञणु, तइलीमी लिहाज़ सां, उनजे हुकूक जे लिहाज़ सां, हर हिकु लिहाज़ सां सोसाइटी में जेका आहे औरत खे सेकेंडरी जेका उहा हैसियत ॾियणु। असांजी सोसाइटी में ॾिसूं त हिते औरत सां हूं त केतिरा ई वेदन थियनि पिया, लेकिन हिकु बुनियादी मसइलो आहे उहा उन वटि राइट आहे पंहिंजो पार्टनर चूज़ करण जो, उहा बि जेका आहे असां वटि सलब थियल आहे। बिल उमूम त सिंध में ऐं बिल ख़ुसूस थरपारकर जे में असां ॾिसूं त हिते बदो सिस्टम हिकु एग्ज़िस्ट करे थो, जंहिंजो मतिलबु इहा आहे त शादी हर उन मर्द जी थी सघे थी जंहिं वटि बदो हुजे, जंहिं वटि हिकु औरत हुजे, जंहिंजी भेण थी सघे थी, उनजी भाटी जी थी सघे थी, भाणे जी थी सघे थी, या मुख़्तलिफ़ जेके औरतूं आहिनि उनजे पंहिंजी फैमिली मां, उहा ॿिए कंहिं मर्द खे ॾे, उहो मर्द खणे उन औरत सां मैच करे थो, उन औरत खे पसंदि आहे न आहे पसंदि, या उन मर्द खे उहा औरत पसंदि आहे या न आहे, इहे सभु मसइला तसवुर ई नथा कया वञनि। यानी पाण खे फोर्स मैरिज चई सघूं था, जंहिंजे बुनियाद जे मथां केतिरियूं ई होनहार औरतूं आहिनि जिन खे इंतिहाई
नाकारा मर्द मिलनि था ऐं अहिड़ी रीति केतिरा ई होनहार बासलाहियत बाअख़लाक़ तइलीम याफ़्ता नौजवान आहिनि जिन खे अणपढ़ियूं या सोसाइटी में पुठिते पियल औरतूं मिलनि थियूं जंहिंजे नतीजे में उन्हनि सां हिकु वॾो अज़ीम वेदन थिए थो ऐं पोइ उन्हनि जा जेका रिलेशन आहिनि उहा हमेशह तअतुल जो शिकार रहनि था ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि आहे त तलाक या जुदाईगी या रुख़सती जो को तसवुरु न आहे यानी जंहिं वक़्तु औरत इन सोसाइटी में कंहिं मर्द जे बंधणनि में ॿधिजे वई त पोइ सम्झी इहा हिकिड़ो लाइफ टाइम एग्रीमेंट आहे जंहिं मां औरत कॾहिं बि नथी निकिरे सघे सो अहिड़ी हालत में असांखे छा करणु खपे इन सोसाइटीअ जा जेके ज़िम्मेवार अफ़राद आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि हितां जा रिलीजियस स्कॉलर आहिनि सहाफ़ी आहिनि ऐं जेके बि मुख़्तलिफ़ मकातबे फ़िक्र सां तालुक़ रखण माण्हू आहिनि उन्हनि खे घुरिजे थो पंहिंजो पंहिंजो जेका आहे कमु हिन मसइले खे हल करण जे मद में ऐं ज़रूरु जेका पंहिंजी ज़िम्मेवारी आहे उनखे ख़ूब तरीक़े सां अदा कनि उलमा किराम जेके आहिनि उहे मेंबर जो ख़ूब इस्तेमालु कनि मेंबर खे सुठे तरीक़े सां हिन मसइले खे हल करण जे लाइ इस्तेमालु कनि अहिड़ी रीति जेका सहाफ़ी हज़रात आहिनि या सोशल एक्टिविस्ट आहिनि या सोशल मीडिया जेके पब्लिक फिगर आहिनि पंहिंजो मुकमल कंट्रीब्यूट अदा करिणो पवंदो वरना असांजी जेका औरत आहे हमेशह मज़लूम बणिजंदी रहंदी न सिर्फ़ु औरत मज़लूम आहे बल्कि घणनि जॻहनि ते मर्द बि मज़लूम आहे अच्छा हीअ जेका औरत जी मज़लूमियत आहे इहा मज़लूमियत तक़रीबन वॾे के अरसे खां इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया तव्हांखे सोशल मीडिया जे मथां बि अपेयर न पई थी सघे ऐं केतिरा ई अहिड़ा मसइला आहिनि जेका सोसाइटी जी डेवलपमेंट सोसाइटी जी एवोल्यूशन ऐं सोसाइटी जो जेका इंफ्रास्ट्रक्चर आहे उन जे डेवलपमेंट सां बिल्कुलु तालुक़ु नथा रखनि उहे हमेशह सो उन्हनि खे कवरेज मिले पई सोशल मीडिया जे मथां या प्रिंट मीडिया आहे या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे लेकिन हीउ हिकु बुनियादी मसइलो आहे जेका सोसाइटी जे इर्तिका में सोसाइटी जी डेवलपमेंट में बुनियादी ऐं अहम किरदारु अदा कंदो आहे लेकिन हीउ अपेयर न पियो थी सघे सो इन जे करे हिन मसइले खे जेसिताईं अपेयर न कयो वेंदो तेसिताईं बुनियादी तौर ते जेके मसइला आहिनि सोसाइटी जा बिलफर्ज़ असां हमेशह शिकवा कंदा रहंदा आहियूं असां वटि तइलीम जो रेशो बिल्कुलु घटि आहे जेसिताईं औरत बासलाहियत नथी पैदा थी सघे औरत आज़ादाना ज़िंदगी नथी गुज़ारे सघे तेसिताईं तइलीम जो रेशो बि नथो वधे सघे छो त औरत ॿारनि जी तइलीम में बुनियादी अहम किरदारु अदा कंदी आहे उन वक़्तु कंदी आहे जंहिं वक़्तु अज़दवा जी ज़िंदगी में उनजा तालुकात बहितर हुजनि ऐं हू ख़ुदि तइलीम याफ़्ता ऐं पढ़ी लिखी हुजे सो ॿिया बि काफ़ी इशूज़ आहिनि उनजे मथां इनशाला असां नेक्स्ट टाइम बहस